रतेदेरो में वेसर ढिलवानी तकरार तां ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि पारां शहर में कयल छिटी फायरिंग वारे वाक़े जो ॿिन्ही धुरनि जे 33 माण्हुनि मथां सरकार जी मदईयत में फरियादी सब इंस्पेक्टर मोहम्मद सिद्दीक बिरोही जी फरियाद ते रतोदेरो थाणे ते दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त का बि गिरफ़्तारी थी कोन सघी आहे। ॿिए तरफ़ शहर में रेंजर्स मुक़ररु कई वई आहे। रेंजर्स जो शहर में गश्त बि जारी आहे। हथियारबंदनि जी कयल फायरिंग दौरान गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल पीरसन मुमताज़ मीर अली जे वारिस मर्द ऐं औरतुनि रतोदेरो प्रेस क्लब पहुची एहतजाज करे इंसाफ़ जी घुर कई आहे। इन मौक़े ते मीडिया आरो ॻाईंदे इमदाद हुज़ूर बख़्श गुलाम मुर्तज़ा ज़हीरा शहरबानो मीर अली ऐं ॿियनि चयो त हथियारबंदनि जी कयल फायरिंग गोलियूं लॻण सबबि पंहिंजे घर में वेठल असांजो हिकु मर्द मुमताज़ ऐं औरत कज़बानो ज़ख़्मी थी पिया। हुननि चयो त हथियारबंदनि जी कयल फायरिंग सबबि औरतुनि ऐं मर्दनि में हिरास पखिड़िजी वियो। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं रतेदेरो पुलिस जाइ वारदात ते बि न आई आहे। हुननि चयो त असांजी कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। एहतजाज कंदड़नि DIG SSP लाड़काणो ऐं ॿियनि मसवारनि खे अपील कंदे चयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज करे धरणो हंयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।